जी सवेर मो जिक्र कयो त अता मोहम्मद हामिद साहब जे सचल शनासी वारे कम के सहेड़ींदड़ मुहक़िक़ सिंधी ॿोलीअ जो नाम्यारो आलिम सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में सिंधी शोबे में असिस्टेंट प्रोफेसर मोहतरम डॉक्टर मखबूर बुखारी साहब असां सां गॾु आहिनि। खेन गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे मथे अचनि ऐं पंहिंजो मकालो अवां ताईं पहुचाइनि, पंहिंजी गुफ़्तगू अवां ताईं पहुचाइनि। डॉक्टर मखबूर बुखारी साहब। कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मोहब्बत असांजो मज़हब ख़ुदा गवाह। स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं, आलिम ऐं अदीब, साम्हूं वेठल असांजा समूरा दोस्त, हामी साहब जे वर्सीअ जे हवाले सां ही सिलसिलो घणे अरसे खां हलंदड़ बि हो। वरी जेका कोरोना वारी जेका सूरत हाल पैदा थी उन में वरी इहो सिलसिलो कुझु सालनि लाइ टुटो बि। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हामी यादगार कमेटी वरी उन सिलसिले खे उतां ई जोड़ियो आहे ऐं उन खां वधीक बहितर नमूने सां। पर मुंहिंजी ख़्वाहिश इहा हुई त जेकॾहिं हामी साहब जी वर्सीअ जी तक़रीब अॻे सिलसिले वांगुरु उन जे मज़ार जे अंगण में उते ई थिए हा त वधीक बहितर हो। बहरहाल हामी साहब ते ऐं मुख़्तसरन ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त गुज़िरियल कुझु सालनि खां वठी मूं न रुॻो हामी साहब जे सचल शनासी वारे कम खे सहेड़ियो आहे, पर उन जे सचल शनासी वारे कम जे हवाले सां उन जो तजियो बि कयो आहे ऐं उन ते कुझु लिखियो बि आहे ऐं ॻाल्हायो बि आहे। मूंखे ही शख़्सियत हिन खिते में ख़ासि तौर हिन इलाइक़े में चइनि मुख़्तलिफ़ हवालनि सां कदावर शख़्सियत तौरु ज़ाहिर थींदड़ नज़र ईंदड़ आहे। कदावर शख़्सियत असां उन जे करे चऊं था त अञा ताईं जेतोणीकि उनखे पंहिंजी मादी ज़िंदगी ख़तमु कए को 40 साल 45-44 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर बावजूदु उन जे अञा ताईं उन जे कम ऐं उन जे मुक़ररु कयल तहक़ीक़ जे या उन जो जेको अदबी कद काठ ऐं जेको मयार आहे उन जे हवाले सां अॼु ताईं उन जी शख़्सियत खां को बि अॻिते न अची सघियो आहे। हामी साहब खे हिकु शाइर जी नज़र सां बि ॾिसी सघिजे थो ऐं दोस्तनि उन ते ॻाल्हायो बि आहे। हामी साहब खे सचल शनासीअ जे हवाले सां बि ॾिसी सघिजे थो ऐं तमामु घणी ज़रूरत आहे उन जे थियल कम ते ॻाल्हाइण जी ऐं उन जे जेका ॻर आहे जेका हुन सचल शनासीअ जे हवाले सां जेके बुनियादी जेके कुझु रस्ता तय कया आहिनि तहक़ीक़ जा। छाकाणि त आउं चवंदो आहियां त हामी साहब तहक़ीक़ जे उन दौर में उन साइंटिफिक अप्रोच जो माण्हू हो जंहिं अक़ीदत खां हटी करे शयुनि जे असलियत ऐं हक़ीक़तुनि खे ॾिसण ऐं परखण जी जेको आहे सो ज़मीनी हक़ीक़तुनि जे मुनासिबत सां उनखे कोशिशि कई आहे। पर उन सां गॾोगॾु इहो हुन जी शख़्सियत जो या हिकिड़े मुहक़िक़ ऐं आलिम तौरु उन जी हिकिड़ी वॾाई चइजे त जॾहिं हू सचल साईंअ जे मसनवियुनि जो तर्जुमो करे थो त गौर सां पढ़ी ॾिसिजे त हुन जेको उन जो मुक़दमे में ज़िक्र कयो आहे त हू पाण उन जे सिहत यानी कलाम जी जेका मुस्तनद हुजण वारो जेको पासो आहे उन ते कंहिं बि क़िस्म जी दावा नथो करे, बल्कि हू उन जे लाइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधाए थो, पर उन मां केतिरा ई ॿिया सवाल उथनि था। ऐं सम्झां थो त इहो असां जहिड़ो को जज़्बाती जेको 2-4 ॾींहंनि खां लिखणु शुरू कंदो त उहो 2 ॾींहंनि खां पोइ चवंदो त इहो हर्फ़े आख़िर आहे। पर हामी साहब जी तहक़ीक़ जो जेको मयार आहे सचल साईंअ जे हवाले सां न रुॻो पर जेका बि हुन जी तहक़ीक़ आहे त उन में हुन किथे बि हिकिड़े रिसर्चर मुहक़िक़ ऐं आलिम तौरु उनखे उन ते हुन दावा न कई आहे, बल्कि हुन शयुनि जी छंड-छाण करे उन जेके फाइंडिंग्स या नतीजा जेके साम्हूं अचनि था उनखे उन साम्हूं रखियो आहे। साॻे वक़्तु हामी साहब जो जेको टियों पहलू मूंखे नज़र अचे थो उहो अदबी हवाले सां ख़ैरपुर ऐं उन जे आस-पास जे इलाइक़े जी जेका तारीख़ आहे। असां वटि तारीख़ हमेशह या त जाग्राफी जी तारीख़ हूंदी आहे या दरबार जी तारीख़ हूंदी आहे, बादशाहनि जी तारीख़ हूंदी आहे, पर हुन ख़ैरपुर ज़िले जे हवाले सां जेको हुन तहक़ीक़ी कमु कयो जंहिं ते हुनखे सिंध यूनिवर्सिटी
जे सिंधी शोबे PhD जी डिग्री बि ॾिनी अलाना साहब जी निगरानीअ में, उन में हुन हिन ख़िते जी समाजी तारीख़ खे बि गॾु कयो आहे। ऐं सम्झां थो त इन सिलसिले खे अॻिते खणी हलण जी ज़रूरत आहे, त जेको जेतिरे हद ताईं हामी साहब जिथे हुन पंहिंजो कमु छॾियो आहे पंहिंजे इलाइक़े जे समाजी तारीख़ खे, त उन समाजी तारीख़ लाइ असांजे जेके दोस्त हिते वधीक मुतहरिक आहिनि तहक़ीक़ जे हवाले सां, उहो उन सिलसिले खे खणी अॻिते अचनि ऐं उन्हनि शयुनि खे अञा जेके उन खां पोइ जेके शयूं रहियल आहिनि उन्हनि खे वधीक अपडेट करण ई खणी अचनि। सचल साईं जे जेको ज़िक्र थियो त उन में मूं कल्ह पंहिंजे ई किताब जे मुक़दमे खे ॾिठो थिए पे, जेको सचल साईं ते जेको हामी साहब जो ही कलम आहे, जेके उन जा मकाला आहिनि उहे जेके मूं सहेड़िया हुआ 2013 में, त उन में लालचंद मजरूअ जो ज़िक्र अचे थो, जंहिंजे कलाम जो जेको आहे सो मसवदो चवनि था त गुम आहे। इतफ़ाक़ जी ॻाल्हि अहिड़ी आहे त लालचंद मजरू सचल साईं जो वॾो अक़ीदतमंद आहे ऐं मूंखे सचल साईं जे सिलसिले जे शाइरनि जे कलमी बयाज़नि में लालचंद मजरूअ जो तमामु घणो कलाम जेको आहे सो नज़र आयो आहे ऐं जेको कलाम सचल साईं जे ततबे ते चयल आहे। ऐं कोन थो सम्झां त को सचल साईं जे ततबे ते कंहिं बि माण्हू एतिरो को कलाम चयो हुजे। सवन जी तादाद में हुन जा बैत मिलनि था, काफ़ियूं मिलनि थियूं, कता मिलनि था, सिंधी ऐं सराइकीअ में हिकिड़े तमामु घणनि ब्याज़नि में मूंखे लालचंद मजरूअ जो जेको आहे सो उन जो कलाम मिलियो आहे। जेकॾहिं हामीअ जे उन नुस्खे जी जेकॾहिं गुम थी वियो आहे त आउं सम्झां थो त उन नुस्खनि खे या उन्हनि कलमी नुस्खनि खे साम्हूं रखी लालचंद मजरूअ वारे कम खे वरी कंपाइल करे सघिजे थो, छाकाणि त इहो सचल साईं जे सिलसिले जो कमु आहे। साॻे तरीक़े सां जेको सचल साईं हामी साहिब जो जेको ॿियो हिकिड़ो कमु जंहिंजो हदास साहब ज़िक्र कयो थो पंहिंजे बिब्लोग्राफीअ में, त हुन दीवाने आश्कार जा कुझु गज़ल मंज़ूम तर्जुमो कया आहिनि ऐं दीवाने आश्कार जा उहे गज़ल जेके आहिनि हफ़्तेवार इस्लाह जे नाले सां 1953 में छपिया आहिनि ख़ैरपुर मां। पर इतफ़ाक़ जी ॻाल्हि इहा आहे त असांखे उहे हथु नथा अचनि। तव्हांखे जेकॾहिं कंहिंजे बि हथ वस में आहिनि त आउं सम्झां थो जेको हामीअ जो सिलसिलो जेके मकालनि जो जेको सिलसिलो हले थो किताबी सूरत में, हुन जो उहो मवाद हुन में शामिलु थिए। नसीर साईं असांखे ॿुधाए सघे थो, उन असांजी रहबरी करे सघे थो, त मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त जेतिरो कमु सचल साईं जे फ़ारसी कलाम जे तर्जुमे जे नज़र उन जे मथां गिरफ़्त उनखे जी दिलचस्पी हामी साहिब जी हुई, त इहे रुगो एतिरा गज़ल हुन साईं हामी साहिब तर्जुमो न कया हूंदा। इन खां अलावा बि साईं हामी साहिब सचल साईं जे फ़ारसी या दीवाने आश्कार जा जंहिंखे आहिनि सो गज़ल जा वधीक तर्जुमा हूंदा, जेके शायदि 3 तर्जुमा छपिया आहिनि हफ़्तेवार इस्लाह 1953 जे जून जुलाई जे पर्चनि में। ऐं बाक़ी पर जेकॾहिं नसीर साईं हुन में असांजी रहबरी करे त मुमकिन आहे त साईं हामी साहिब जे कलमी ज़ख़ीरे मां असां अहिड़ियूं ॿियूं शयूं बि ॻोल्हे सघूं था। साॻे तरीक़े सां कुझु ॿियूं शयुनि जो बि निशानदेही थिए थी मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके हामी साहिब जा तर्जुमा बि आहिनि, हामी साहिब जूं कुझु तख़लीक़ूं बि आहिनि। त उन्हनि जे सहेड़ जो जीअं मुंहिंजे दोस्त अमर इक़बाल कमु कयो आहे सच हामी साहिब ते शाइरीअ जे हवाले सां, सो ईअं को दोस्त जेकॾहिं आउं सम्झ जेकॾहिं मुतारिक थिए ऐं उहे इन जूं समूरियूं शयूं जेके टिड़ियूं पखड़ियल आहिनि, गुम थियल आहिनि, असांजे नज़रुनि खां ओझल आहिनि ऐं जंहिंजा असांखे हवाला कुझु मिलनि था, उहे जेकॾहिं शयूं गॾु करे छपाइजनि त आउं सम्झां थो त हामी साहिब जो हिकिड़ो न रुगो उनजो कलमी ज़ख़ीरो महफ़ूज़ थी असां ताईं सभिनि ताईं पहुचंदो, पर हुनजी शख़्सियत जा ऐं उनजे तहक़ीक़ जा ऐं उनजे तख़लीक़ी कम जा कुझु नवां नुक़्ता बि निर्वार थी साम्हूं ईंदा। अवां सभिनि जी महिरबानी।